ब्रेकिंग न्यूज़ आए सेठार जामा अवां शेयर कई पिया ॻोठ गुल ख़ान लुंड जे रिवासी नींगर ग़ुलाम रसूल लुंड जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो। केस में 3 अणसुञातल जवाबदार नामज़द किया विया आहिनि। पोस्टमार्टम जी शुरुआती रिपोर्ट मूजिब नींगर के इज्तमाही बदफेलीअ जो निशानो बणाइण खां पोइ खेसि क़त्ल कयो वियो आहे। नींगर ग़ुलाम रसूल लुंड जे क़त्ल केस जी जांच में का बि अॻ भराई न थी सघी। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया सेठार जामा ॻोठ गुल ख़ान लुंड जे रिवासी नींगर ग़ुलाम रसूल लुंड जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो आहे। केस में 3 अणसुञातल जवाबदारनि खे नामज़द कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। सेठार जामा आवाज़ जो रिपोर्टर अरबाब सहतो असां सां लाइन ते मौजूद आहे। अरबाब, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी 3 ॾींहं अॻु ॻोठ अली नवाज़ लुंड मैदान वारनि जे नींगर ग़ुलाम रसूल वलद अलहदाद लुंड खे बदफैलीअ बाद तशद्दुद करे क़त्ल कयो वियो, जंहिंजो केस सेठार जा थाणे ते संदसि चाचे जे फरियाद कादिरदाद लुंड जे फरियाद ते 3 नामालूम जवाबदारनि मथां दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस शक जे बुनियाद ते काफ़ी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे। ठीक है, अवां जी मेहरबानी अरबाब तफ़सील खां आगाह करण जे लाइ।